मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार हरेश कड़ेला ऐं संदसि कंपनी मैनेजर चेतन कुमार भेल जी ज़मानत जी दरख़्वास्तनि ते सेशन कोर्ट पारां ॿुधणी थी। मिरपुखास जी अदालत पारां ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलाइल ॿुधण बैदि 20 अगस्त ते ज़मानत बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। FIA जे प्रोसिक्यूटर गज़नफ़र अली भुट्टो दलील ॾींदे चयो त हरेश कुमार कड़ेला गैरकानूनी तौरु हवाला हंडी फॉरेन करेंसी एक्सचेंज जे कारोबार में मुलवस आहे जेको ॿियनि मुल्कनि सां करे थो जंहिंजो हिन वटि को बि लाइसेंस न आहे। FIA पारां उबूरी चालान पेश करण दौरान ॼाणायो वियो आहे त गैरकानूनी ऑफशोर कंपनियूं जंहिंमें GOCM कंपनी समेत ॿियूं शामिल आहिनि। FIA पारां मनी लॉन्ड्रिंग केस में 12 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे जंहिंमें मोहम्मद खान पठान, इंस्पेक्टर अब्दुल जब्बार अब्दुल कयूम कोरी, मुकेश कुमार माली, शिव नारायण मेंगवाल PK, प्रभाती दास, मदन लाल शामिल आहिनि। केतिराई सीड़प कंदड़ परेशान आहिनि। सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾिना था वञनि जिन खे हफ़्तेवार मुनाफ़ो मिलंदो हो उहो हाणे महीने में मिले थो। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपुखास।